बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिनमत जूं हेडलाइन। जैकबाबाद में 35 ॾींहं अॻु गाहपिड़ी वेझो क़त्ल थी वियल सैयद असलम शाह जे कातिलनि जी अदम गिरफ़्तारी लाइ सैयद ज़ादियूं सरापा एहतजाज बणियल। मक़तूल असलम शाह जी वारिस औरतुनि पारां क़ौमी शाहराह ते रेलवे फाटक बंदि करे एहतजाज कयो वियो। संदन फरियाद हुई त पुलिस असलम शाह जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे रही आहे ऐं असांखे रुॻो ठल्हा आसरा ॾिना पिया वञनि ऐं कातिल सरेआम घुमी रहिया आहिनि। उन्हनि SSP जैकबाबाद खे अपील कंदे चयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो। जैकबाबाद प्रेस क्लब में सिंध जर्नलिस्ट काउंसिल जो इजलास मरकज़ी सदर गाज़ी झंडीर जी सदारत हेठि थी गुज़रियो। सीनियर सहाफ़ी बाबू गुलाम हैदर मक्सी ज़िलई चीफ ऑर्गेनाइज़र, ज़ैन सरकी ऐं अब्दुल गनीम खोसो ऑर्गेनाइज़र मुक़रर। इजलास खां अॻु डिस्ट्रिक्ट यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां गाज़ी झंडीर जे मान में आजियानो ॾिनो वियो, जिते डिस्ट्रिक्ट यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर मोहम्मद नवाज़ सोलंकी गाज़ी झंडीर खे अजरक टोपी ऐं बोस्की जे पटके जो तोहफ़ो पेश कयो, जॾहिं त सीनियर नायब सदर हुज़ूर बख्श, सलीम झंडीर ऐं नायब सदर ज़ाहिद अली मंगरियो सारंग मुनीर खे अजरक जा तोहफ़ात पेश कया। इन मौक़े ते सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे मरकज़ी सदर गाज़ी झंडीर जो चवणु हो त सहाफ़ती सफ़न में ॾोहारी ऐं ख़राब साख रखंदड़ माण्हू शामिल थी विया आहिनि, जिन खे नेकाली ॾियण लाइ सहाफ़िन खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। सहाफ़त जहिड़े अज़ीम पेशे खे बदनाम कंदड़ जाली सहाफ़त जी निशानदही करे सहाफ़ती सफ़न खां कढियो वेंदो त जीअं सहाफ़त जहिड़े अज़ीम पेशे जी ख़राब थींदड़ साख खे बचाए सघिजे। ओॾां सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे नए चूंडियल ज़िलई चीफ ऑर्गेनाइज़र बाबू हैदर मक्सी, ज़ैन सरकी ऐं अब्दुल गनीम खोसो खे सहाफ़िन समेत ॿिनि धुरियुनि पारां मुबारकूं ॾिनियूं। सिंध पुलिस जे शहीदनि खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ जैकबाबाद, मटियारी, ठठो समेत सॼी सिंध में शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। जैकबाबाद में पुलिस ऑफिसरनि शहीदनि जी क़बरनि ते वञी फातिह ख़्वानी कई ऐं गुलनि जी वर्खा करण बाद ख़िराज तहसीन पेश कई वई, जॾहिं त पुलिस हेडक्वार्टर में शहीदनि खे ईसाले सां पहुचाइण लाइ क़ुरान ख़्वानी पिणु कराई वई। ज़िले जे सभिनी थाणनि ते शहीदनि जूं तस्वीरूं लॻायूं वयूं। पुलिस ऑफिसरनि पारां शहीदनि जे घरनि ॾांहुं तोहफ़ा बि उमाणिया विया। मटियारी जी SSP ऑफिस में शहीदनि खे सलामी पेश कई वई ऐं संदन रूह खे ईसाले सां पहुचाइण लाइ क़ुरान ख़्वानी बि कराई वई। ठठो में शहीदनि खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ DSP रसूल बख्श सियाल जी अॻवानी में रैली कढी वई ऐं शहीदनि खे सलामी ॾिनी वई। पनो आकिल जे ॻोठ जलाल इंढण में हथियारबंदनि पारां प्यार जो परिणो कंदड़ जोड़े मथां फायरिंग, नौजवान क़त्ल, औरत मौजाने तौर महफ़ूज़ रही। ॻोठ जलाल इंढण वासी गनवा इंढण कुझु साल अॻु घरां निकिरी नौजवान अल्लाह जुड़ियो इंढण सां अदालत में पसंदि जो परिणो कयो हो, जंहिंखे अॼु छोकिरी जे वारिसनि दोखे सां सॾाए हमिलो कयो, जंहिंमें नौजवान क़त्ल थी वियो। पुलिस मूजिबि जवाबदार फ़रार आहिनि। संदन ॻोल्हा करे रहिया आहियूं। मक़तूल जे वारिसनि मूजिबि नौजवान खे महताब इंढण फायरिंग करे क़त्ल कयो आहे। सखर जे न्यू पिंड थाणे जी हद पीर मुराद शाह कॉलोनी में पुराणे कारें जे तकरार तां मीरानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो, 4 ॼणा ज़ख़्मी, सिविल अस्पताल सखर मुंतकिल। ज़ख़्मियुनि में फरहान अली मीरानी ऐं इरफान अली मीरानी समेत 4 ॼणा शामिल आहिनि। शिकारपुर में क़ौमी अवामी तहरीक पारां जर जो मिठो पाणी बचाइण ऐं सेप्को जी नाइंसाफ़िन ख़िलाफ़ हिकु एहतजाजी रैली दीद मोहम्मद शेख, एडवोकेट ज़फ़र अली चन्ना, ज़ाहिद बुमरो ऐं ज़हीर जोणेजो जी अॻवानी में कढी वई ऐं हज़ारेदार चौक ते धरणो हयो। संदन चवणो हो त शिकारपुर जे जर जो मिठो पाणी हाणे ख़राब थी रहियो आहे, जंहिंखे बचाइण लाइ हुकूमती सतह ते तकड़ा उपाउ वठणा पवंदा। हुननि चयो त सेप्को पारां शिकारपुर वासियुनि सां लोड शेडिंग ऐं वाधू बिलनि जी मद में नाइंसाफ़ियूं कयूं पियूं वञनि, जंहिंखे फौरी तौर बंदि कयूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो। सखर में एयरपोर्ट पुलिस जे ASI पारां पुलिस एहलकारनि सां गॾिजी शहरियुनि खां पैसा फुर करण जो इंकशाफ, मज़ाहमत ते शहरी ज़ख़्मी, इस्पताल मुंतकिल। ASI ऐं पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ NC दाख़िल। मुतासिरनि जो चवणु हो त पुलिस पारां तलाशी बहाने रोकियो वियो ऐं उन्हनि असां वटि पैसा ॾिठा त फुर कई ऐं मज़ाहमत ते असां मथां तशद्दुद कयो ऐं फ़रार थी विया। SSP खे अपील था करियूं त असां खां फुर कंदड़ पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं रक़म वापसि कराई वञे। बोज़दार वड़ा में ॻोठाणनि अला बख्श मलाह ऐं नदीम मलाह पंहिंजे मासूम ॿारनि सां प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे दाहियो आहे त असांजे ॻोठ जो बासर शख़्स मुश्ताक मलाह असांजे प्लाट ते कब्ज़ो करणु चाहे थो। रोकण ते हू असांखे कूड़े केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं ॻोठ जी मस्जिद में नमाज़ पढ़ण लाइ असांखे दाख़िल थियणु नथो ॾिनो वञे। मामले जो SSP ख़ैरपुर नोटिस वठे ऐं असांखे तहफ़ुज़ फ़राहम करे बासर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।
काजी अहमद में 10 साल अॻु पयल तेज़ बरसातन में थियल तबाहकारिन जे मुतासिर पोरियत अब्दुर्रहमान उर्फ दादन चांडियो पारां तालका प्रेस क्लब पहुची अपील कई वई आहे त 2010 ऐं 2011 में पयल महा बरसातन सबब मुंहिंजो सभु कुझु तबाह थी वियो, जंहिं बाद आऊं मुसलसल 10 साल खां फाका कशी ते मजबूर आहियां। सरकारी ऑफिसरनि खां वींदे चूंडियल नुमाइंदनि खे समय भेरा माली साकार करण लाइ दरख़्वास्तूं कयूं आहिनि, पर कंहिं मदद न कई। वसवारनि खे अपील थो करियां त मुंहिंजी माली सहायता कई वञे। मुंहिंजा मासूम ॿारड़ा बुखूं काटण ते मजबूर आहिनि, हाणे पोरियो बि नथो करे सघां। काजी अहमद जी शौकत कॉलोनी में जतोई ऐं ख़ासि ख़ैली बिरादरी विच में मामूली ॻाल्हि तां झेड़ो। नौजवान हुसैन जतोई मथे में धक लॻण सबब ज़ख़्मी, बेहोशी वारी हालत में नवाब शाह मुंतक़िल। थी हुयूं हिन ताईं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jackerbnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकर न्यूज़ ख़बर।